बुकेरनि में कलंदर काइमुद्दीन कुरैशी जी दरगाह आहे, उन ते हिकिड़ो लिखियलु मुंहिंजो ग़ज़ल आहे। कलंदर जी वसाई सूं वञी दरगाह बुकेरनि में, कलंदर जी वसाई सूं वञी दरगाह बुकेरनि में, सॼणनि में त अटकियल आहे असांजो साह बुकेरनि में। कलंदर जी वसाई सूं वञी दरगाह बुकेरनि में, सॼणनि में त अटकियल आहे असांजो साह बुकेरनि में। पुराणे दौर जो आहे किसो ई था ॿुधूं ईंदा, पुराणे दौर जो आहे किसो ई था ॿुधूं ईंदा। वहंदो हो चवनि था सभु, वहंदो हो चवनि था सभु अॻे दरिया बुकेरनि मां, सॼणनि में त अटकियल आहे असांजो साह बुकेरनि में। वहंदो हो चवनि था सभु, वहंदो हो चवनि सभु था अॻे दरिया बुकेरनि में, सॼण में त अटकियल आहे असांजो साह बुकेरनि में। सिसी में आत जेसीं साह निभाईंदो अचां साईं, सिसी में आत जेसीं साह निभाईंदो अचां साईं, लॻी वियो आहे पंहिंजो प्यारा पिरी अरवा बुकेरनि में, सॼणनि में त अटकियल आहे असांजो साह बुकेरनि में। कलंदर जे हुके वारी चवनि फुलियार था माण्हू, कलंदर जे हुके वारी चवनि फुलियार था माण्हू, मदद जी धूड़ थी वेही कयल सा काह बुकेरनि में, सॼणनि में त अटकियल आहे असांजो साह बुकेरनि में। ही मदद पठान जॾहिं सिंध ते हमिलो कयो हो, तॾहिं जेको सो बुकेरनि में बि नसरपुर खां आयो पिए बुकेरा ते काह करणु, त उते कलंदर काइमुद्दीन कुरैशी खे कंहिं ॿुधायो त मदद पठान जी फ़ौज पई अचे, त साईं जन जीअं हुको पीतो वेठे उन हुके जी फुलियार खणी रुगो तिरी ते रखी फूक ॾिनई त चवंदा हेॾो तूफ़ान अची वियो जो कलंदर काइमुद्दीन कुरैशी जे उन फुलियार सां मदद पठान जी जेको हमिलो हो, जेका काह हुई, उहो रस्तो बदिली करे वरी वञी अघामाणनि ते हमिलो कयईं। उन शइ खे मद्देनज़र रखंदे शाइर लिखे थो, कलंदर जे हुके वारी चवनि फुलियार था माण्हू, मदद जी धूड़ थी वेही कयल सा काह बुकेरनि में, कलंदर जी वसाई सूं वञी दरगाह बुकेरनि में। कलंदर जी त नगरी में खणी जेको हले थो कंध, कलंदर जी त नगरी में खणी जेको हले थो कंध, सहे उनखे नथो कोई अञा को शाह बुकेरनि में, कलंदर जी वसाई सूं वञी दरगाह बुकेरनि में। चुल्हा 12 महीने हा अॻे ॿरंदा ॾिठा माण्हुनि, चुल्हा 12 महीने हा अॻे ॿरंदा ॾिठा माण्हुनि, मगर हाणे ॿरिया न आहिनि त 12 माह बुकेरनि में, कलंदर जी वसाई सूं वञी दरगाह बुकेरनि में। मजाज़ी खे त पूरी पक आहे, मजाज़ी खे त पूरी पक अञा ताईं सफ़ा न आहे, मजाज़ी खे त पूरी पक अञा ताईं सफ़ा न आहे, अहिड़नि ॻाल्हियुनि सदा हलंदा आहिनि उफ़वा बुकेरनि में, कलंदर जी वसाई सूं वञी दरगाह बुकेरनि में, सॼणनि में त अटकियल आहे असांजो साह बुकेरनि में, सॼणनि में त अटकियल आहे असांजो साह बुकेरनि में।